दादू ज़िले जूं नाले वारियूं समाजी तंज़ीमूं थरदीप IRC ऐं हैंड करप्ट बणिजी वयूं। काछे जे यूनियन काउंसिल डिरगबाला समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में अवाम सां धोखेबाज़ियूं शुरू। सालनि खां सर्वे कंदड़ तंज़ीमूं ग़रीबनि लाइ को बि भलो कमु न करे सघियूं। रहवासियुनि जे नालनि ते किरोड़े रुपया हज़म। मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि पारां करप्ट तंज़ीमनि ख़िलाफ़ प्रेस क्लब डिरगबाला एहतिजाजी मुज़ाहिरो करे टाइरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं। डिरगबाला समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि नंगरदायो, जाफ़र खान लुंड, सजण पई, बाज़माल खोसो, राजू गंडो, जीअंदो चांडियो, बावल बबर जे रहवासियुनि रोशिन लांघा, अताउल्ला खच्ची, मोला बख्श बिरामाणी, MA बलोच, हाशिम खोसो, पीरल बिरामाणी, शमन बिरामाणी, धणी बिरामाणी, अहमद बिरामाणी, अल्लाह बख्श चांडियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब डिरगबाला आॾो थरदीप ऐं हैंडिस NGOs जे ज़िले आफ़ीसरनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवाणनि साफ़ियुनि खे ॿुधायो त IRC इंटरनेशनल थरदीप ऐं हैंडिस काछे जे मिस्कीन ऐं अबोज माण्हुनि जे नाले ते दवान, सिहत, तालीम, भाण, ॿिज, ज़रई वसीलनि ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ नमूननि में किरोड़े रुपया मुख़्तलिफ़ डोनरनि खां वठी हज़म कया पिया वञनि। ग़रीब माण्हुनि खे रिलीफ ॾियण बजाए पंहिंजनि अकाउंटनि भरण में पूरा आहिनि। हिननि मायानाज़ करप्ट तंज़ीमनि वटि काछेवासी ग़रीब माण्हुनि जे गुरबत ख़तम करण लाइ को बि जामे प्लान न आहे। जॾहिं त डिरगबाला शहर समेत काछे जे ॻोठनि में मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में मुख़्तलिफ़ प्रोजेक्टनि जी सिखिया लाइ फोटो सेशन करे पिण मनपसंद माण्हुनि खे सिलेक्ट करे TAD ट्रेनिंग ॾेई करप्शन जा नवां नमूना कारोबार शुरू करे छॾिया आहिनि। मुज़ाहिरो कंदड़ ॻोठनि जे रहवासियुनि वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट, सिंध हाई कोर्ट, सेशन जज दादू, सिविल मैजिस्ट्रेट जोई, वज़ीर आला सिंध, DC दादू ऐं आलमी डोनरनि अॻुवाणनि खां घुर कई त दादू ज़िले में थरदीप, IRC इंटरनेशनल ऐं हैंडिस ग़रीबनि जी का बि मदद न कई आहे। खेनि करप्शन जी फौरी तौर जांच करे फंड्स मंजमद कया वञनि। ॿिए सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। मोहम्मद इस्माइल लांघा, तोंग न्यूज़, डिरगबाला, दादू।